सरकार जी नाराज़गी घटती है या ना? न बीबी साइण, वो अञा भी वधीक कावड़ियल आहे। असां समझूं था अमा शाना के भी रीत नथी चाहे त पीउ जो पुटनि सां वर्ताव सुठो हुजे। बीबी साहिबा, सरकार त मेजर साहब ऐं अली मोहम्मद खान खां बि कावड़ घटि नाहे कई। ऐं हा बीबी साहिबा, हा चओ चओ, छा थी चवणु चाहीं? बेगम साहिबा वली ऐद आयल आहिनि। किथे आहिनि? पीउ दिलबर चइजी खेमा फोड़िया अथनि। त पोइ वञ हुननि खे पैगाम मोकिल त असां सां अची मिली वञनि। बीबी साइण, हू हिते नथा अचनि असांजे नाज़रनि खे छा थी वियो आहे? हुननि खे असांजी यादि छो नथी अचे? हाणे त हुननि असांखे बेगम जी अहिड़ा ख़ासि बि चढ़ छॾे ॾिनो आहे। बेगम साहिबा, मीर साहब जे ख़्यालनि खे काबू करणु ॾाढो ॾुखियो आहे। तूं छॾ हिननि ॻाल्हियुनि खे माण्हू मोकिलायो त मूंसां अची मिलनि। वञ जल्दी कर। सरकार पारां मना थियल आहे, हू हिते न ईंदा। ॿुधो आहे हू लाहौर पिया वञनि। बेचैन आहियूं। असांखे सम्झ में नथो अचे त इहा बेचैनी घर खां दूर हुजण जी आहे या वरी ॿी वरी कहिड़ी थी सघे थी सरकार। तव्हां ॾाढो साथ थी पिया आहियो। कीअं सरकार? असीं लाहौर जी उन्हनि असीं अदाउनि खे अञा किथे विसारे सघियासीं दरबार। सरकार हुस्न त आहे पर बताओ असीं वफ़ाउनि जा घणा तलबगार न आहियूं। मां तव्हांखे विसल ऐं हिजरत जो जहिड़ो ॿुधाए थो सघां। हुन सुहिणी सूरत खे ॾिसी पक थी वई शाम खे सभु करे सघे थी। असीं कोट जी घणो परे निकिरी आया आहियूं। हितो कूच करे पोइ दिलबर करंदासीं। हितो पाण पोइ लाहौर सदासीं। जीअं अव्हां जी मर्ज़ी सरकार। सॼी राति अखियुनि में गुज़ारी आहे। हुन सूरत असांजी निंड पुणे वरिती आहे। सरकार जे अहिड़ी कैफ़ियत हुई त राजा साहब त बंदोबस्त करे मोकिलियो। सरकार असीं न पिया चाहियूं त संगीन ख़्यालनि में कोई दख़ल अंदाज़ी करे। जंहिं में असां लाहौर जे सीना वेठा असीं लिपड़ंदासीं।
हाणे असीं वाली ममलिकत ख़ैर तो न आहे। छा ॻाल्हि आहे? तव्हां परेशान छो आहियो? सरकार तव्हांखे त औलाद जी परवाही न आहे। तव्हांजा टे पुट पंहिंजी मनमानी पिया कनि, न तव्हांजो था ख़्यालु रखनि न पंहिंजे बचनि जो था ख़्यालु रखनि। हा बेगम, तूं सही थी चओ। हू टे असांजे जलाल खां टिनल आहे, इन करे असांजे विच में नथा अचनि। इहो तव्हांजो जलाल न आहे, पर इहा तव्हांजी सुस्ताइप आहे। न त हुननि जी कहिड़ी मजाल आहे जो तव्हांजो हुकुम न मञनि। तव्हांजा टे पुट ॿुधायो त कहिड़ो तव्हांजो हथ था वंडराइनि? बेगम, असां तव्हांजी ख़ैर ख़्वाही बख़ूबी सम्झूं था। असांखे टिनी साहबज़ादनि खे तव्हां हमेशह सॻी औलाद सम्झो आहे। मूं सम्झियो हुयो त मूंखे औलाद न आहे त छा थी पियो। टिन्हनि खे मां पंहिंजी सॻी औलाद वांगुरु सम्झंदी आहियां, पर हू सम्झनि था त मां घणो पंहिंजे माइटनि जे लाइ थी कयां। असांजी ख़बर न अली मुराद ख़ान जो रत आहे, रत। असीं जेको बि फ़ैसिलो कंदा आहियूं सोचे सम्झी कंदा आहियूं, सोचे सम्झी कंदा आहियूं। असीं पंहिंजे पिरीअ सां मिलणु चाहियूं था। ऐसा लाइ लाहौर हलण जी बंदोबस्त कयूं। जेको हुकुम सरकार जो थी सघो त तव्हां बि असां सां गॾु हुजो। सरकार रियासत खैरपुर जे वली अहद मीर अली नवाज़ नाज़ जे चवण ते हिते आया आहियूं। वो तमामु वॾा माण्हू आहिनि ऐं ॾाढा सुठा माण्हू बि आहिनि। हिकु दफ़ो असांजे हिन ग़रीब खाने ते कुझु शोरा कराम सां गॾु तशरीफ़ वठी आया हुआ। जी जी जी। वो राग ऐं शाइरी जा ॾाढा शौक़ीन आहिनि। न सिर्फ़ु राग ऐं शाइरी जा, पर हुस्न ऐं अदाउनि जा बि पारखू आहिनि। तव्हां करियो ख़बर कीअं अचनि पिया, हुकुम कयो। सरकार नाज़न साईं जिन इक़बाल बेगम साहिबा जिन जी महफ़िल ॿुधी विया। अॼु संदन वरी ख़्वाहिश आहे त इक़बाल बेगम साहिबा जिन जी वरी महफ़िल ॿुधनि। अॼु मुश्किल आहे, छाकाणि त इक़बाल बेगम थकल आहे ऐं हू पंहिंजे ख़्वाबगाह में आराम करे। तव्हां सुभाणे ज़हमत कयो। हिन खां अलावा सेक्रेटरी बशीर बि मौजूदु कोन्हे को। दरअसल इहे सभु मामला अॻुवाट उहो ई तइ कंदो आहे। तव्हां मीर अली नवाज़ जन जो न्यापो इक़बाल बेगम जन खे ॾियो, मता हू राज़ी थी पवनि। तव्हां ख़र्च खां बिल्कुलु न घबरायो।